साईं अली शाह साहब जी बड़ी मेहरबानी जो अड़ी पुरवकार मौत पर महफिल में असा के मदद कयो त छा बुधाया चौथा हाथ हल्को रखूं त तू दे हुकुम कया सिर कुर्बान खिलंदे खिलंदे सया साहब तू दे हुकुम कया सिर कुर्बान खिलंदे खिलंदे असा खोड़ खाई छड़िया नुकसान खिलंदे खिलंदे तूने हुकुम कया सिर कुर्बान खिलंदे खिलंदे असा खोड़ खाई छड़िया नुकसान खिलंदे खिलंदे ऐं पीअंदो कॾहिं बि न आहियां हुन पर अखियुनि सां आछियो पीअंदो कॾहिं बि न आहियां हुन पर अखियुनि सां आछियो मोमिन जो ईअं लुढ़ी वियो ईमान खिलंदे खिलंदे ऐं मूं ते तकियऊं ॾिठुमि पे मूं चो त भोग हूंदो मूं ते तकियऊं ॾिठुमि पे मूं चो त भोग हूंदो पंहिंजनि जो ईअं थी वियुसि निशान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया ऐं खिल भल मुंहिंजे रोअण ते पर सोच कर सुभाणे कॾहिं रोई पवंदो आहे इंसान खिलंदे खिलंदे ऐं मूंखां मुंहिंजे सब्र जी कहिड़ी पुछी हक़ीक़त मूंखां मुंहिंजे सब्र जी कहिड़ी पुछी हक़ीक़त पाण ई पुछा मूं पंहिंजा अरमान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया नुकसान खिलंदे खिलंदे ऐं हिकिड़ो बंदि आहे पार्टीशन ते 47 वारी पार्टीशन ते विरासत हिंद ऐं सिंध जे विरहाङे ते हिकिड़ो बंदि आहे त घर तर मुंहिंजो हुयो पर मूंखे उतां लॾायो घर तर मुंहिंजो हुयो पे पर जॾहिं लॾे ते विया हितां घर तर मुंहिंजो हुयो पर मूंखे उतां लॾायूं अखियूं भिनल खयूं पे सामान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया नुकसान खिलंदे खिलंदे ऐं मां छा कयां टिबाई मूंखां रुनो नथो थिए मां छा कयां टिबाई मूंखां रुनो नथो थिए छल थी वञे दुनिया मां गुज़रान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया नुकसान खिलंदे खिलंदे